हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन खिलाफ ट्रायल रोकण ऐं केस रद्द करण जूं दरख़्वास्तूं गॾाए छॾियूं। पीटीआई चेयरमैन जे साइफ़र केस जी कार्रवाई रोकण जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। पीटीआई चेयरमैन जो वकील शेर अफ़ज़ल मरवत अदालत में पेश। पीटीआई जो वकील लतीफ़ खोसा चवे थो, बार बार चई चुका आहियूं त जल्दी न कई वञे। मामिलो हाई कोर्ट में हली रहियो आहे। फ़ैसिलो महफ़ूज़ थियल आहे। असांखे ऑफिशियल सीक्रेट एक्ट बाबति केतिरा ई ख़दशा आहिनि। लाहौर हाई कोर्ट एफआईए जे केस में तकरारी हुकुम जारी कयो आहे। सिंध हाई कोर्ट में माड़ी जलबानी वाक़े जी जुडिशल इंक्वायरी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार बैरिस्टर सलाउद्दीन ज़ुल्फ़कार जलबानी, हैदर इमाम रिज़वी ऐं ॿिया अदालत में पेश। रेंजर्स ऐं सिंध हुकूमत जे वकील तरफ़ां जवाब जमा कराइण लाइ अदालत खां मोहलत। अदालत धुरियुनि खे दरख़्वास्त जी कॉपी फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत दरख़्वास्त ते वधीक कार्रवाई 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। शिकारपुर पुलिस धाड़ियलनि हथां अगवा थियल पुलिस अहलकारनि खे बाज़ियाब न कराए सघी। गुज़िरियल ॾींहुं धाड़ियलनि एसएचओ समेत 5 अहलकारनि खे हथियारनि समेत अगवा कयो हो। डीआईजी लाड़काणी एसएसपी शिकारपुर अहलकारनि खे बाज़ियाब न कराए सघिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो धाड़ियलनि हथां एसएचओ समेत 5 अहलकारनि जे अगवा ते ॻणती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो, शिकारपुर ज़िले जे इलाइक़े कोट शाहूमा पुलिस अहलकारनि जे अगवा जो मामिलो संगीन आहे। वाक़े जी आला सतह जांच कई वञे। अहलकारनि जे अगवा में मुलवल जवाबदारनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास जो कंदकोट जो दौरो। डीजी रेंजर्स पुलिस स्टेशन घोड़ाघाट, दुरानी महर ऐं कचे में ऑपरेशन जो जाइज़ो वरितो। डीआईजी लाड़काणो, डीआईजी सखर, पुलिस ऐं रेंजर्स जा आला ऑफिसर मौजूद हुआ। सेक्टर कमांडर डीजी रेंजर्स खे ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। डीजी रेंजर्स जो कचे जे इलाइक़े में ॾोहारनि जे थाकनि जो फिज़ाई जाइज़ो। डीजी रेंजर्स पारां वधीक चेक पोस्टूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी। डीजी रेंजर्स पारां जारी ऑपरेशन ते इत्मीनान जो इज़हार। गाज़ा में इसराइली फ़ौज जा फास्फोरस हमला। शहीद थियल फ़लस्तीनियन जो अंग 1100 खां वधी वियो। 5000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली हवाई फ़ौज ऐं सामूंडी फ़ौज जे हमले खां पोइ इसराइल गाज़ा में ज़मीनी ऑपरेशन जी धमकी ॾेई छॾी। 3 लाख रिज़र्व फ़ौजी गाज़ा जी सरहद उमाणिया विया। हथियारनि सां भरियल अमरीकी जहाज़ बि इसराइल पहुची वियो। हमास जे हमलनि में मारिजी वियल इसराइलियन जो अंग 1300 थी वियो। इसराइल फ़लस्तीन तकरार खे रोकण लाइ गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। परॾेही ख़ाबिरु इदारे मूजिबि इहो वाज़िह नाहे त इजलास जी कार्रवाई मीडिया ते ॾेखारी वेंदी या न। ईरानी सदर मोहम्मद इब्राहिम रईसी जो सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां फ़ोन ते राब्तो। फ़लस्तीनियन ख़िलाफ़ जंग जो ख़ात्मो थियणु घुरिजे। ॿिन्हिनि अॻवाननि विच में राब्ते दौरान इतफ़ाक़। सऊदी वली अहद चवे थो, सऊदी अरब छिकटाण खे रोकण लाइ गॾियल कोशिशूं करे रहियो आहे। सऊदी वली अहद जो तुर्क जे सदर रजब तय्यब एर्दोग़ान सां बि फ़ोन ते राब्तो। ग़ज़ा में जारी छिकटाण ते ॻाल्हियूं। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ लंडन मां सऊदी अरब पहुची वियो। जदा में नवाज़ शरीफ़ जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। अॻूणो वज़ीर आज़म सऊदी अरब में 1 हफ़्तो रहंदो। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़तल केस जी ॿुधणी दौरान क़तल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकार बख्श अली उर्फ़ बख्शल महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे जेल मां अदालत में पेश कयो वियो। जांच ऑफिसर पारां क़तल केस बाबति जांच में अॻभराई बाबति बि रिपोर्ट अदालत में पेश। अदालत जो मुख्य कातिल शेर मोहम्मद उर्फ़ शेरल महर ऐं ॿियनि खे गिरफ़्तार न करण बाबति जांच ऑफिसर खां पुछाणो। जांच ऑफिसर अदालत खां वधीक मोहलत घुरे वरिती। दहशतगर्दी टोड़ अदालत जांच ऑफिसर खे क़तल जो केस चालान 14 ॾींहं अंदरि पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।
खिपरो में नौजवान नारी जो लाश रोड तां हथ शहरियुनि जे इतला ते पुलिस वाक़े वारे हंधां लाश खणाए अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद सन हवाले लाश जी सुञाणप कविता कारियो तौर थी। कराची में गवर्नर हाउस वेझो तेज रफ्तार बस पलटी, 4 ॼणा ज़ख्मी। हादसे में 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख्मी थिया, जिना अस्पताल मुंतकिल। मटियारी में औरत समेत 3 ॼणनि जे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल वारो मामलो सरकार जी फरियाद ते खिबराणी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। खानपुर महर वेझो ॻोठ ख़ुदा बख़्श मंगी वासी 14 सालनि जो निगर लापता थी वियो। मुबारकपुर थाणे जे वॾे मुंशी जो पुटु गुम थी वियो। SSP मामले जो नोटिस वठे पुट जी ॻोल्हा में मदद करे। वारसनि जी अपील।